सिंध जे ॿियनि शहरनि जीअं टिकराठे में भी सहाफ़िन पारां सहाफ़ी अजय लालवानी जे क़त्ल ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कयो। तफ़सील ॿुधाए रहियो आहे मजीद महर। असीं मौजूद आहियूं टिकराठो प्रेस क्लब जे आॾो, जिते टिकराठो जा सहाफ़ी सालेपड़ जे नौजवान सहाफ़ी अजय लालवानी जे बेरहमाने क़त्ल ते सरापा एहतजाज आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं था उन्हनि जो छा चवणु आहे। सहाफ़िन जे लाइ जेको आहे धरती तंग कई वई आहे। आए ॾींहुं सहाफ़िन ते हमला ऐं कूड़ा केस दाख़िल कया था वञनि। जे लालवानी जेको बिना कंहिं ख़ौफ़ जे बिना कंहिं लालच जे जेको आहे सो ऐं हुक्मराननि जी करप्शन ते ऐं पुलिस जी नाअहली ते लिखंदो रहियो, जंहिंखे बेरहमानी सां हथियार बंदन अची सैलून ते गोलियूं हणी शदीद ज़ख़्मी कयो। ज़ख़्मी थियण खां पोइ हू तड़पंदो रहियो। जे लालवानी के बेरहमाना क़त्ल कयो वियो आहे। असां वफ़ाक़ हुकूमत खां इहा परज़ोर अपील कयूं था, बराए महिरबानी गिरफ़्तार कया वञनि। टियों ॾींहुं थी वियो आहे त एसएसपी सखर, डीआईजी सखर ऐं एडिशनल आईजी हिन महिल ताईं कोई कदम न खयो आहे, न कोई जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। अजय लालवानी के बेगुनाह बे माण्हू क़त्ल कयो आहे। असां उन जे लाइ एहतजाज इन करे आहियूं त एसएसपी सखर, डीआईजी सखर, आरपीओ सखर इन कोई बि एक्शन न वरितो आहे। असां सिंध हुकूमत खे ऐं आला अदालतनि पीरनि खे अपील कयूं था त अजय लालवानी जे क़त्ल ते उनजे गिरफ़्तार उनजे जेके ॾोहारी आहिनि उन्हनि खे जल्द जल्द गिरफ़्तार कयो वञे। साहिबिन ही पुरज़ोर मुतालबो कयो त आला अदालती जांच कमीशन क़ाइमु कई वञे, जंहिंमें असांजो बेरहमानो जेको भाउ क़त्ल थियो आहे उनजी शफ़ाफ़ जांच करे ऐं जेको उन में मुलविस जवाबदार आहे उन्हनि खे तुर्त सज़ा ॾिनी।